हू चवनी तूं मचो वातूं वराए अगगराई जो करे ख़ता सुखाए पांध में पाए वयो कीने वारो कीन की। नाज़रीन, ही टे सिटूं सिंध जे महान शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे शाइरीअ मां मंझां शाह जो रिसालो मां सुर यमन कल्याण जेको ॿियो सुर आहे उन रिसाले जो जे दास्तान नंबर 7 जो 10हों बेत आहे जेको 3 सिटुनि ते मुश्तमिल आहे। शाह साहब हिन में फरमाइनि था त हू चवनी तूं मचो वाता वराए अगगराई जो करे ख़ता सुखाए पांध में पाए वयो कीने वारो कीन की। हिन बेत में असांखे समाजी ऐं इख़लाक़ी दरस मिले थो। सो अॼोके असांजे प्रोग्राम जो जेको अहम प्रोग्राम आहे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी शाइरी में मौजूद समाजी ऐं इख़लाक़ी कारज जे हवाले सां अॼोके असां पंहिंजे हिन प्रोग्राम में मुख़्तसिर ऐं मुफ़स्सिल हज़रत शाह लतीफ़ जे हिन बेत ते रोशनी विझंदासीं ऐं उन जे मैसेज खे सम्झण जी हिकु नरली कोशिशि कंदासीं। मुंहिंजो नालो मुनीर डोमकी आहे ऐं मां प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो मूं ॾात अनोखी आंदी आहे। ऐं दोस्तो, जेकॾहिं अव्हां असांजे हिन प्रोग्राम जा रेगुलर ॾिसंदड़ आहियो त तव्हांखे त ख़बर हूंदी त प्रोग्राम मूं ॾात अनोखी आंदी आहे अव्हां लाइ पेश कयो वञे थो रीडर्स अकेडमी ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड इंग्लिश लिटरेचर पोयां गर्ल्स डिग्री कॉलेज लाड़काणो जे प्लेटफॉर्म तां। ऐं असांजे अॼोके हिन प्रोग्राम जे लाइ कैमरामैन जूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि एहसान डोमकी। सो अवां नाज़रीन लाइ हिकु दफ़ो ॿीहर उहो बेत शाह लतीफ़ जो 3 सिटनि ते मुश्तमिल जंहिंमें उनजे असां समाजी ऐं इख़लाक़ी कारज खे मैसेज खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। विर्त थो कयां त शाह साहब फरमाईंदा त हू चवनी तूं मचो वातूं वराए अगगराई जो करे ख़ता सुखाए पांध में पाए वयो कीने वारो कीन की। जेकॾहिं असां हिन बेत जे पहिरें सिट ते थोरो उन ते सरासरी नज़र विझंदासीं त असांखे ख़बर पइजी वेंदी त शाह साहब फरमाइनि था त जेकॾहिं को तव्हांखे को माण्हू उहे जेकॾहिं असां माण्हुनि खे असांखे कुधा लफ़्ज़ ॻाल्हाइनि था, घटि वधि ॻाल्हाइनि था ऐं इख़लाक़ खां किरियल लफ़्ज़ ॻाल्हाइनि था त उन हालत में असां वटि कहिड़ो ऑप्शन अवेलेबल आहे। How can we respond and react to such emotional outburst or abusive language used by the person who abuses us? The option is available because viewers, I would like to tell you that abuse is a choice and that wise people do not prefer to make such a choice. तो शाह साहब चवंदा त हू चवनी तूं मचो वाता वराए। जेकॾहिं को असांखे को ख़राबु माण्हू पंहिंजी किनी नेचर या ख़राबु रवैयो ॾेखारे थो त उन में उनजी उहा नेचर उनजो रवैयो एक्सपोज थो थिए। ऐं असां वटि जेको ऑप्शन अवेलेबल आहे अकॉर्डिंग टू सिंधी क्लासिकल पोएट हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई त तूं मचो वातूं वराए। असांजो रिस्पॉन्स इहो थियणु खपे त असांखे रिएक्ट न करणु खपे। हाणे नाज़रीन, जेकॾहिं असां गौर कयूं हिन सिट ते ऐं हिन सिट जो जेको असांखे पहिरियों तसवुरु मिले थो शाह लतीफ़ जी शाइरीअ में उहो आहे त चवनी चओ। जेकॾहिं असां हिन सिट जो 2 लफ़्ज़ खणूं हिन पहिरें सिट मां त हिकु लफ़्ज़ आहे चवनी ऐं ॿियो लफ़्ज़ आहे चओ। यानी चवनी चओ जो तसवुरु जनरली वी कॉल इट इन इंग्लिश टूथ फॉर टूथ, एन आई फॉर एन आई।
यानी को जेकॾहिं असांखे चवे थो त असांखे बि चवणो पवंदो। हाणे अहिड़े क़िस्म जो इख़लाक़ी कार्य या समाजी कार्य दुनिया जे अक्सर अणसुधरियल तहज़ीब याफ़्ता समाजुनि मंझि जेको मुरविज जेको तसवुरु आहे उहो इहो आहे त केरु तव्हांखे जेकॾहिं कुदो चवे थो त अव्हांखे बि मोट में खाइण चई ॾियणो आहे। छो त जंहिं माण्हूअ तव्हांखे घटि वधि चयो आहे उन तव्हांजी इंटीग्रिटी ते शख़्सियत ते हिकिड़े क़िस्म जो हमिलो कयो आहे ऐं उनजो रेस्पॉन्स बि उन तरीक़े सां ॾियणो आहे। हीउ जनरली अमूमी तौरु दुनिया जे अक्सर गैर सुधरियल ऐं अणसुधरियल समाजुनि में अहिड़े क़िस्म जो कानून हले थो पियो। पर लतीफ़ सरकार जी हक़ल ॿी आहे। लतीफ़ सरकार जिन इन जो पुत्र था चवनि, पाण फरमाइनि था त हू चवनि तूं मत चओ वाता वराए। जेकॾहिं को ग़लति रवैयो रखे थो या अब्यूज़िव लैंग्वेज ॻाल्हाए थो या घटि वधि ॻाल्हाए थो त असांखे हुनजो रिस्पॉन्स उन तरीक़े सां न ॾियणु खपे। No, why should not we respond in a similar manner if the abusive person or a bad person has treated us? The reason is very simple, viewers, that people doing misdeeds do not know the reward of goodness brought to by the good behavior or good deeds shown by the good people to them. ऐं उनखां अलावा नाज़रीन हिन ई बंद जे ॿिए सिट में लतीफ़ सरकार असांखे उन हक़ीक़त खां आगाह था कनि त ऐं उहे छो था असांखे हक़ लाइ हिदायत कनि त जेकॾहिं को असांखे चवे त असां वातों वराए उनखे मोट में उहो छो मोट में उहो अहिड़ो रिस्पॉन्स न ॾियूं। उन हक़ीक़त जी ख़बर असांजे हिन बेत जे ॿिए सिट में ख़बर पवे थी। पाण फरमाइनि था त अगराई जो करे ख़ता सो खाए। यानी जेको अगराई कंदो आहे ऐं जेको अॻ में ग़लति सलत ॻाल्हाईंदो आहे या ग़लति रवैयो रखंदो आहे उनजो हू भोगींदो आहे। सो नाज़रीन असांखे हिन बेत में हिकिड़ो ॿियो तसवुरु मिले थो इख़लाक़ जो ऐं उहो इख़लाक़ जो तसवुरु उन करे ॿियो मिले थो त उन में असांखे इहा ख़बर पवे थी त जो करे सो भरे। पहिरें सिट में असांखे ख़बर पई त वाइज़ पीपल बिहेव अदरवाइज़। दे डू नॉट बिहेव लाइक द वन हू मिसट्रीट अस और अब्यूज़ अस। ऐं जॾहिं त ॿिए सिट में ख़बर पवे थी त अगराई जो करे ख़ता सो खाए। यानी जेकी माण्हू ग़लति रवैयो रखंदा आहिनि उन्हनि खे उनजो भोगणो पवंदो, छो त उन्हनि ग़लति रवैयो रखियो आहे, उन्हनि इख़लाक़ खां किरियल रवैयो रखियो आहे, उन्हनि गैर तहज़ीब याफ़्ता रवैयो रखियो आहे, गैर सम्झ वारो रवैयो रखियो आहे। उहे बेवकूफ़ आहिनि, उहे सियाणा माण्हू न आहिनि। बिकॉज़ vexation or ill response, a foolish shows at once, whereas the wise people bear the insult. They are prudent enough. अगराई जो करे ख़ता सो खाए। जेको अगराई कंदो उनखे ख़ता ज़रूरु मिलंदी। ऐं हीअ असांजो ॿियो तसवुरु आहे। उनखां अलावा नाज़रीन असांखे इहा ख़बर पवे थी त जेकॾहिं कंहिं माण्हूअ ख़राबु रवैयो रखियो आहे या गुथो या कुथो ॻाल्हायो आहे त उहो उनजे करे त उनजे दिलि में ज़हन में बुग़्ज़ वियो, पांद में पाए वियो कीने वारो कीन की। सार वारो इंसानु जेको हूंदो आहे उनखे कुझु बि हड़ हासिलु नथो थिए, कुझु बि नथो मिले ऐं न ई उनखे प्लान में कुझु मिले थो पियो। सो हिन बेत में असांखे हिकिड़ो इहो बि दरस मिले थो त साड़ न करणु घुरिजे, माण्हुनि सां इख़लाक़ वारो रवैयो रखणु घुरिजे। ऐं हीअ असांजो टियों तसवुरु आहे त साड़ खां माण्हू गुरेज़ करे, परहेज़ करे।
ऐं लतीफ़ सरकार जो इहो ई माना मैसेज आहे त हू चवनी तूं मच वातों वराए, अग अगराई जो करे ख़ता सो खाए, पांद में पाए वयो कीने वारो कीन की. Those who have malice, grudge in their hearts, they are deprived of the mental peace, they are deprived of physical peace, they are deprived of every good opportunity available at their disposal because of the abusive language and the misbehavior they display. And what is the best response? A soft answer, because a soft answer can remove the anger of a person. And what is the best way to treat the anger or abusive language? Viewers, it is to tolerate it, to bear it. It is a one way of treating the anger of the person. And the one who speaks abusive language is a patient. And abusive language is a cry for help on the behalf of that person who uses such meanest language. त जेके माण्हू ग़लति ॻाल्हाईंदा आहिनि उहे असुल में ज़हनी, इख़लाक़ी, इनफ़रादी तौर बीमारियुनि जे वर चढ़ियल आहिनि. नफ़्सियाती तौर उहे बीमार आहिनि ऐं उन्हनि जो जेको इहो लैंग्वेज आहे, उन्हनि जेका लैंग्वेज आहे, जेका ॻाल्हि ॿोल आहे, जेकी ग़लति ॻाल्हाईंदा आहिनि, उहे हिकिड़े क़िस्म जो उन्हनि जी ग़लति ज़हनियत जी अकासी आहे. ऐं हिनखे बेस्ट तरीक़ो इहो आहे लतीफ़ सरकार जे हक़ल मुताबिक़ त हू चवनी तूं मत चओ वातों वराए. इन सां गॾु प्रोग्राम उॾात अनोखी आंदी आहे पंहिंजे पुॼाणीअ ते पुॻो. प्रोग्राम जे मेज़बान मणी डोमकी ऐं कैमरामैन एहसान डोमकी खे ॾींदा ॿिए प्रोग्राम ताईं इजाज़त. तेसि ताईं अलावा